जुंगशाही में रिपोर्ट कर रहा है हुजूर अहमद ब्रोही। जुंगशाही में मच्छरन के आज़ार सबब मलेरिया और डेंगी बुखार जा रोज़ाना 4 खां 8 केस रिपोर्ट थियण लगा आहिनि। सिहत खाते ऐं बलदियाती नाकारा निज़ाम सबब वक़्त सिर काराए ते मच्छर मार स्प्रे न थियण करे जुंगशाही कोहिस्तान जे मुख़्तलिफ़ ॻोठनि मां हर आए ॾींहुं केतिरा ई माण्हू मलेरिया ऐं डेंगी वायरस में मुब्तला थियण लगा आहिनि। डॉक्टरनि जे चवण मूजिबि रोज़ जी बुनियाद ते 4 खां 8 मरीज़नि जी टेस्ट डेंगी या मलेरिया पॉज़िटिव रिपोर्ट थी रही आहे। जिस सबब शहरनि तोड़े ॻोठाणनि गणती जो इज़हार कंदे चयो त लखे रुपया बजट मर्फ़ इंतज़ामिया मलेरिया जी मुद में हड़प करे रही आहे ऐं 2 यूनियन काउंसिलुनि जी मावाट 24 लख रुपया बजट पिणु ख़र्द बर्द कई पई वञे, पर इंसानी जानुनि जी बचाव लाइ के बि जोगा उपाय न पिया वरिता वञनि। हितां ते रवासन वज़ीर बलदियात, वज़ीर सिहत, चीफ सेक्रेटरी ठटे जे चूंडियल नुमाइंदनि, सूबाई वज़ीर हाजी अली हसन ज़रदारी, MNA सादिक अली मेमण, सूबाई वज़ीर रियाज़ शाह शिराज़ी ऐं DC ठटो खां मुतालबो कंदे चयो त एमरजेंसी बुनियाद ते जुंगशाही ऐं भरपासे जे ॻोठनि में मुअसर मच्छर मार स्प्रे कराई वञे, अवाम खे मूज़ी मर्ज़नि खां तहफ़ुज़ ॾियारियो वञे। ॿिए पासे डॉक्टर सदाम हुसैन जोखियो मशवरो ॾींदे चयो त मच्छरदानी जे इस्तेमालु यकीनी बणाए पाण खे ख़तरनाक मच्छरनि खां महफ़ूज़ बणायो ऐं बुखार जे मरीज़ जूं डेंगी ऐं मलेरिया जी फौरी टेस्ट कराई वञे त जीअं मर्ज़ जी हक़ीक़त साम्हूं अची सघे त काराइतो इलाज अमल में आणे सघिजे।